सिज एॾो गरम छो आहे? डॉक्टर लोसी गेरेन, खिलाई साइंसदान। सिज सन गरम छो आहे? उन सवाल हज़ारें सालनि खां माण्हुनि खे परेशान कयो आहे। इब्तिदाई ख़्यालु इहो हो त सिज कोयले जो ॿरंदड़ ढेर आहे, पर अॼु असां ॼाणूं था त सिज घणो करे हाइड्रोजन जे ज़रड़नि जो ठहियलु आहे, पर उहे ज़रड़ा कोयले वांगुरु ॿरनि नथा। दरअसल सिज जे मर्कज़ में हाइड्रोजन एतिरी निपुड़जी वञे थी जो उहा हिक ॿिए सां चंबड़ी ॻंढिजणु शुरू करे थी ऐं हिकु गैस जंहिंखे हेलियम सॾिजे थो ठाहे थी। अल्बर्ट आइंस्टाइन जे कम साइंसदान खे इहो सम्झण में मदद कई त जॾहिं उहे ज़रड़ा पाण में ॻंढिजनि था ऐं उहे एतिरी तवानाई ख़र्च कनि था जो सिज खे चमकंदड़ ऐं गरम रखनि था। सिज जो मर्कज़ में गर्मी पद 15 मिलियन डिग्री सेंटीग्रेड आहे, पर उनजे मथाचिरे ते गर्मी पद तमामु घटि यानी 57,000 डिग्री सेंटीग्रेड आहे। हिकु किटली में पाणी 100 सेंटीग्रेड ते टेके थो, सो तस्वर करियो त सिज जो मर्कज़ केॾो न गरम हूंदो। अॼु असां खिला में दूरबीन टेलीस्कोप इस्तेमालु करे पंहिंजे सिज जे बारे में तफ़सीली मुतालो करे सघूं था ऐं असां ॾिसूं था त सिज वटि हैरत अंगेज़ गरम वायुमंडल आहे जेको सिज जे मथाचिरे खां बि वधीक गरम आहे। अटकल 1 मिलियन 10 लख सेंटीग्रेड गर्मी पद इहो हैरान कंदड़ आहे। जीअं त इहा गर्माइश सिज जे मथाचिरे मां अचे थी, पर उहा अहिड़ो गरम वायुमंडल पैदा नथी करे सघे। असल में वायुमंडल में मौजूदु गरम गैसूं एक्सरे ऐं अल्ट्रासाउंड रोशनी में चिटी रीत चमकनि थियूं। खिला में दूरबीनी सां सिज जी वरितल तस्वीरनि जेके एक्सरे अल्ट्रासाउंड रोशनी ॾिसी सघनि थियूं, असांखे सम्झण में मदद कई त वायुमंडल खे तमामु वॾो चकमकी मैदान गरम रखे थो जेको उन्हनि गैसनि मंझि ढोड़े थो। खिलाई जहाज़ जहिड़ो सोहो खे इस्तेमालु कंदे असां ॼाणूं था इहे चकमकी मैदान मुस्तक़िल तौर ते लहरनि में हरकत कनि था। इहे चकमकी मैदान धमाकनि ऐं गरम गैसनि खे ताक़त ॾे सिज जी वायुमंडल खे 10 लख डिग्री गर्मी पद ताईं पहुचाइनि था। महिरबानी।